नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त तहरीक इंसाफ़ पाकिस्तान कराची जे वाइस प्रेसिडेंट सैयद अज़हर अल हसन अल मारूफ कादरी भाई जी सालगिरह तकरीब तहरीक इंसाफ़ पाकिस्तान लायर सेंट्रल रीजनल सिंध जे अॻुवान एडवोकेट ज़ीशान अली ख्वाजा जे तरफ़ां मल्हाई वई ऐं केक काटियो वियो। इन मौक़े ते एडवोकेट ज़ीशान अली ख्वाजा साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तहरीक इंसाफ़ पाकिस्तान पार्टी में रही मुंहिंजी कोशिशि हूंदी त जाती तालके जे ग़रीब माण्हुनि जी हर मुमकिन मदद करे माण्हुनि जा जायज़ मसला हल करे अवाम खे रिलीफ ॾियण में अॻभरो रहंदुसि। हिन चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां एहसास किफ़ायत प्रोग्राम सारा जोगो क़दम आहे जंहिं मां जाती जी अवाम खे फ़ाइदो वठराइण में नादरा टीम सां ऐं अवाम सां राब्ते में आहियां। तक़रीब में वॾे तादाद में तहरीक इंसाफ़ पाकिस्तान जे वर्करनि कारकुननि समेत साफ़ियुनि शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।